पुलिस अमलदारन ऐं अहम शख्सियतन के ख़ातिरनि बावजूद मुखी जगदीश कुमार, मुखी जयदीप कुमार, सागर कुमार, डॉक्टर मुनीर नायच ऐं ॿिया मुखी बाज़ियाब न थी सघिया। कश्मोर, कंधकोट, बख्शापुर, करमपुर ऐं बडाणी समेत ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन में चौथे ॾींहुं बि अटरबंद हड़ताल। कश्मोर वेझो सिंध पंजाब दंग ते टे ॾींहुं बि धरणे सबब ट्रैफिक की रवानी सख्त मुतासिर। SSP अमजद शेख पारां धरणे में पहुची एहतजाज खत्म करण की दरख्वास्त। अगवानन मुगी की बाज़ियाबी ताईं धरणो खत्म करण का इनकार करे छॾियो। कंधकोट में घंटाघर चौक ते एहतजाज में सरदार तेगो खान तेगाणी ऐं ॿियनि जी शिरकत। घाटे तोड़ महंगाई खिलाफ सिंध समेत सॼे मुल्क जा माण्हू सरापा एहतजाज पड़ियल। कराची ऐं नौशहर अफरोज़ में भी वकीलन पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। ओबावड़े, रानीपुर, रसूलाबाद ऐं नवां जतोई समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि चयो आहे त महांगाई जे मारियल माण्हुनि खे बिजलीअ जा ॻरा बिल उमाणे बेहतर परेशान कयो पियो वञे। निगरान हुकूमत फौरी तौर ते जोगा क़दम खणी माण्हुनि खे रिलीफ फराहम करे। निगरान वज़ीर आज़म बिजली के वाधू बिलन वारे मामले ते हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास कुछ देर खां पोइ अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि शुरू थींदो। बिजली के वाधू बिलन ऐं अवाम खे रिलीफ ॾियण वारनि मामलनि ते वीचारियो वेंदो। लाॻापियल अमलदारनि पारां बिजली गैस के बिलन ऐं गर्दिशी कर्ज़नि जे मामले ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। महंगाई के मारियल माण्हुनि खे हिकु ॿियो बिजलीअ जो झटको। कराची के शहरनि लाइ बिजली 10 रुपया 32 पैसा फी यूनिट ताईं महांगी करण की दरख्वास्त। बिजली की कीमत में वाधो वारी हुकूमती दरख्वास्त नेबरा में जमा। टिमाही एडजस्टमेंट तहत 4 रुपया 45 पैसा फी यूनिट उगाइण की दरख्वास्त। हुकूमती दौर में चयो वियो आहे त उगाड़ियूं अक्टूबर ऐं अक्टूबर 2023 में करणियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट पारां पुलिस की नाक़िस जांच ते कावड़ जो इज़हार। जस्टिस मज़ाहिर अली नक़वी चयो आहे त पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी अदा न पई करे नाक़िस जांच मसला पैदा करे रही आहे। मर्ज़ीअ मूजिब न पर कानून मुताबिक जांच करणी हूंदी आहे। क़त्ल केस की ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मदोखेल जो चवण हो त जांच टीम जवाबदारनि के बयान ते खेस कीअं बेगुनाह करार ॾेई छॾियो। कराची की एहतसाब अदालत आमदनी का वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस में सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी की जमानत मंजूर करे वरती। आगा सिराज दुरानी के 10 लाख रुपयन जा मचलका जमा कराने जो हुक्म। घरू वजारत आगा सिराज दुरानी के घर के सब जेल करार दिनो हो। डॉक्टर आसिम हुसैन ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस में एहतसाब अदालत के अख्तियारनि वारे दायरे बाबत दरख्वास्त मंजूर। सिंध हाई कोर्ट रेफरेंस नैब चेयरमैन के वापस मोकलण जो हुक्म ॾेई छॾियो। जस्टिस के आगा चयो आहे त नई तरमीम अची वई। कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे। फारूक एच नाइक जो चवण आहे त नए कानून खां पोइ रेफरेंस एहतसाब अदालत के अख्तियारनि वारे दायरे में नाहे रहियो। मुस्लिम लीग नून के अगवान ख्वाजा आसिफ चयो आहे त केतिरनि ई शहरनि में 85% बिजली चोरी थींदी आहे। बिजली चोरी जो नुक़सान पूरो करण लाइ अघ वधाया वेंदा आहिनि। ख्वाजा आसिफ बयान में चयो आहे त बिजली के बिलन ते 24% टैक्स लगाए रही आहे। टैक्स कलेक्शन FBR की जिम्मेवारी आहे पर बिलन ज़रिए वरती पई वञे। सुबुह जो 12 वगे खां पोइ मार्केटूं खुलनि थियूं। दुकाननि में 500 वाट जा बल्ब लॻल हूंदा आहिनि पर अलाह जी ॾिनल रोशनी केरु बि इस्तेमालु नथो करे। दाबेजी पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन सबब 72 इंच लाइन फाटी पई। कराची के पानी सप्लाई कंदड़ लाइन फाटण सबब हज़ारे गैलन पानी ज़ाया। वाटर बोर्ड इंतजामिया जो चवण है त लाइन के मरम्मती कम में 48 कलाक लगी सकन था। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि के पानी की खोट के मुंह ॾियणो पवंदो।
मीरपुर सां खेरे में रोड हादसे सबब ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फोत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी ॿ थी वियो। इश्तियाक राजपूत कराची जे अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सिट न सहंदे दम धणीअ हवाले कयो। गुज़िरियल ॾींहुं टालनि मां ब्लॉक रिक्शा मथां किरण सबब ड्राइवर अलाए ॾिनो वरियो थॾे ते फोत थी वियो। दोदापुर वेझो पाणीअ जे तलाउ में विहिंजंदे 2 नीगर ॿुॾी फोत। 7 वरियनि जो ज़ीशान मगी ऐं 9 वरियनि जो हसनैन तलाउ में विहिंजंदे ॿुॾी विया। ॿिन्ही फोतुनि जा लाश घर पहुचण ते रोज राड़ो मची वियो।